केॾो न अकेलो थी वियो आहियां। सरदार शाह ज़मान ऐं उन्हनि जे साथियुनि असांखे बर्बाद करे छॾियो आहे। बाबा साईं माज़ूर थी वियो, शमू ॼण मरी चुको आहे ऐं हाणे मां अकेलो वञी बचियो आहियां। असांजा दुश्मन खुलम खुला सीनो ताणे घुमी रहिया आहिनि ऐं मां बहादुर ख़ान हीणो ऐं बेवस थियो उताक में कन लिकाए वेठो आहियां। मां प्लान कंदुसि। सरदार शाह ज़मान जे ॻोठ में अहिड़ो ॿारण ॿारींदुसि जो सॼो ॻोठ सड़ी रख थी वेंदो। ससु तो जेके मूंखे सूर ॾिना आहिनि उन्हनि जो अज़ालो हाणे जल्दी थींदो। असां शाह ज़मान जे ॻोठ विया हुआसीं। अड़े पोइ कहिड़ी पग ॿधी आया आहियो जो मूंखे था ॿुधायो? रेस सां पग त कोन ॿधी पर अड़े मुंहिंजो मूड अॻ में ई ख़राब आहे। बेहतर मूंखे तंग न कयो। हलो था हलो। रेस पुछड़ा त ॾाढा थिया आहिनि, तव्हां बि खणी पंहिंजी हसरत पूरी कयो। रेस सरदार शाह ज़मान जे ॻोठ में दुल्हन जो दमचर हो। रेस ईअं थे लॻो धक तोल ते न पर अव्हां जी दिलि थे पे लॻा। अड़े छा था बको? रेस ससु ऐं जमाल जो मंगणो थी वियो। छा? न बख्शो न। ससु खे केर बि हासिल नथो करे सघे। जमाल खे शायद जीव प्यारो न आहे। पर रेस इहो कमु थी वियो अथई। पोइ सम्झ त जमाल जो कमु तमामु थी वियो। बस दुआ कर त अल्लाह साईं शमू खे नई जिंदगी बख्शे ॾे। मुझे तो बार बार शमू की तो दुआ करे जॾहिं मौला रहम करे। ऐं हा ॻाल्हि यादि आई त बहादुर ख़ान चयो पिए त डॉक्टर चयो आहे त 24 कलाकनि जे अंदर अंदर शमू खे होश अची वेंदो। 24 कलाक त गुज़री विया आहिनि, अञा शमू खे होश छो न हे आयो? समझ में नथो अचे असां सां इहो कहर कयो के आहे। शमशाद बेगम असांजूं दुश्मनियूं असांजे कद काठ खां तमामु वॾियूं आहिनि। सॼे तर में जेकॾहिं असांजा 4 सॼणा आहिनि त 8 दुश्मन आहिनि। पर मूंखे
पहुंची न थी सकी तके बीच में जेको भी ससुई के मारण जा ख्वाब ॾिसंदो मां उनखे अबदी निंड सुमारे छॾींदुसि। दिमाग खराब थी विया तो जो पागल थी वियो आहीं चरियो थी वियो आहीं तूं। अरे तू न बंदूक जे आसरे शाह ज़माने जे ॻोठ में ईंदे छा तूं ज़िंदा बची ईंदे? ससुई खां सवाइ जिंदगी भी कहिड़ी बाबा साईं। अज मूंखे न रोक बाबा साईं। अज या मरंदुसि या मारींदुसि। मूंखां परे थी बाबा साईं। मूंखे न रोक। चओ तो बाबा साईं हटी परे थी। मां तोखे मौत जे मुंहं में हरगिज़ वञण कोन ॾींदुसि। ऐं को बि पीउ पंहिंजे पुट खे मौत जे मुंहं में वञण कोन ॾींदो। मां ज़रूर वेंदुसि बाबा साईं। जे रोके सघी त रोक। बहादुर खे रोक बहादुर खे। आहे को जेको बहादुर खे वापस करे। आहे को दरिया खान बहादुर मोटिया शमशाद हिकु छोकिरीअ जे करे पंहिंजो इहो सिर खणंदो। दरिया खान तू संभाल पाण के छा थो करी? अल्लाह शमशाद हाणे मां बुढ़ी थकिजी पियो आहियां टुटी पियो आहियां। जानू वारो कर हिम्मत कर। बहादुर खान बंदूक खड़ी शाह ज़माने जे ॻोठ ॾांहुं निकिरी विया। उनखे बचा कुछ हमरा पटीअ जो पीछो कर। छोरे से खैर दा है ना बाबा वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे। तू हीअ कर जो हमरा वठी शाह ज़माने जे ॻोठ ॾांहुं निकिरी वञ। तव्हां फिक्र न कयो हमरा मूंसां गॾु आहिनि मां हाणे थो निकिरां। खैर ना है संगत। बहादुर खान सरदार शाह जमान सां विढ़ण जे लाइ अकेले सर निकिरी पियो आहे। इस दरिया खान फोन किया तो बहादुर खान जे पुछा एकदम निकिरी पियो। माना त अॼु हथियारनि जी कट लहंदी। ओ हलूं था सरदार शाह जमाने ॻोठ ते बाह बारे था अचूं। संगत झेड़ो ना करणो फिलहाल बहादुर खान खे मोटाणो आहे पर जे झेड़ो थी पियो न त घटि ना करणी मुल्क खे बाहियूं ॾियणियूं आहिनि। त पोइ देर छा जी आहे? हलो त हलूं। हाँ अचो हलो। लगे तो हाशिम वारा खतरे में अचो तो हलो।
रोज़ रोज़ भाॼीअ पचाइण जो बि मसलो लॻो पियो आहे। छा पचाइजे, छा कजे, छा वठिजे, महांगाई मथों मथो थी पई किथे। भला दाल पचाए। बसरा छा आहे बसरा? वो कैसे लोग कदे पाण पड़ी वञी अंदर लियो। अरे कार को भाई वो बुआ आए बसरा तेरे तो बाहर निकुर निकुर निसु तकलीफ तो फेर करे पूरे दिन निकुर करे निकुर सीधे निकरियो तो ये चोर ने बाहर सुरजी वो पर तक तो फायर करे। बसरा मां एडो बि करे न आया जो हलंदड़ गोलिन में ॿार जो वास वई अचा। वार को खिटीअ में बीही ॾिस त आहे छा, केर तो फायरिंग करे, छो थी थे। न बसरा न मुंहिंजी एॾी बुराई आहे जो मां फायर कंदो आहियां न त गोली अॻिते वञी वरी पोइ हिते मोटंदी आहे। मूं वारो ॾाढो बि ईअं ई मोह हरण ते फायर कयो हुई न, गोली पाण खे लॻी अॼु मोटी अची ऐं उहा ई गोली वरी मुंहिंजे कननि खां बि गुज़री वई ऐं मां बि फायर कंदो आहियां न, गोली मुंडे वापसि मोटी ईंदी आहे त मां गुस्साए वेंदो आहियां। अल्लाह ते खैर करे। लगे तो बहादुर खान वारा गोठ में गिरी पिया आहिनि, घरनि में घेरो कंदा। चलो पल्ले जो खैर थे, न्याणनि वारो आहे। तूं छो नथी वञी पले जे घर जात लही अचु? बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मोजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। मां हिन गोलियुनि खां डिॼा कोन थी पर वरी छा डिॼी नथी त पोइ वञी छो नथी? वाह ॼान चल पर ॾे मूं खे मस बंदि थिया आहिनि इहे ढका। वाह तकदीर जो पतो न पवंदो आहे। मूंखे रुगो इहो ख़ौफ़ आहे त जे मां मरी पियसि त तुंहिंजो कोन ओही न वाही केरु तोखे टुकुर पचाए खाराईंदो। तूं मुंहिंजो फिक्र न कर, नंढे हूंदे खां वठी मां फ़क़्र ई मानी पिनंदो आहियां। वाह तोखे टुकुर नसीब कोन थींदो, कंहिंजो कांध पोइ बि नसीब कोन थींदी जेसीं ताईं लुॾी लुॾी उते पहुचे तेसीं ताईं तेगियूं खाली। पर तूं डिॼी थी डिॼणी आहीं। हाणे मां थो वञा मुल्क जो वास हलण छो त मां गुनाह तो दिलेर आहियां। हा हाणे कीअं न वेंदे, फायरिंग जो बंदि थी वई। ओए वाल दिलेर छोड़ त लालण जी लखो थी लहे पई। हाय हाय कुत्तो तो भौंक करे त 7 ॾींहं पियो आहे सवड़ में। हाणे दिलेर आहे जेको सीनू ताणे निकितो वञी मुक़ाबिला कंदो। ॼणे मां मुकारो ॿार पवई छा थी कहर पया। अरे कहर पया का गोली लगी थी छा? अरे अलाए छा थी हाणे ॿुधाए बि कोन थो, ॿुधाए त सही। चाचा साईं मूंखे इजाज़त ॾियो त वञी मां ॾिसी अचां। ना शामिर असांजा वेढ़ाक पाण ई उन्हनि खे मोह ॾींदा। चाचा साईं ईअं न थिए जो हू असांजे दर ते अची पहुचनि। शामिर तूं फिक्र न कर, दुश्मन खणी असांजे ॻोठ में ज़रूर पहुतो आहे, पर दुश्मन खे असांजे दर ते पहुचण ताईं असांजे 100 माण्हुनि खे मारणो पवंदो, तॾहिं वञी असांजे दर ते पहुचंदा। मुंहिंजो हिकु वेढ़ाक दुश्मन वेढ़ाक जे बराबर आहे। चाचा साईं हिकु दफ़ो मूं ते भरोसो त करे ॾिस, पोइ ॾिस त मां हिन काइरनि जा कीअं थो कंध कपे ॾेखारियईं। चयमि न त इहो कमु असांजे वेढ़ाकनि जो आहे। हू असांजे दुश्मन खे टुड़ाए टुड़ाए मारींदा। सरदार साईं बहादुर ऐं हुनजे साथियुनि ॻोठ ते हमलो करे ॾिनो। खुदा बख़्श बहादुर पाण मौत जे मुंहं में आयो आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे दरिया ख़ान पाण मंटो माण्हू आहे। बहादुर जे लाश खे कीअं कुल्हो ॾींदो? सरदार साईं कुझु कयो न त ॻोठ जा ईअं त मारिजी वेंदा। खुदा बख़्श हली इहो बहादुर पंहिंजो शौक़ पूरो करे, परेशान न थी। खुदा बख़्श तूं ॾिस हाशिम इन बहादुर जो कहिड़ो हशर थो करे। सरदार साईं
मासूम ॿारनि जा साह मुठ में आहे। तव्हांजे वास्ते जहिड़े खे टारियो। हेलो, सरदार शाह जमान पियो ॻाल्हायां। हिकदम वॾे अटाले सां गॾु मुंहिंजे ॻोठ पहुच। चवंदा आहिनि माण्हू खॾु खुटंदो आहे ॿिए जे लाइ, किरंदो वरी पाण। बहादुर शमू खे मारण जी कोशिश कई आहे, शल पाण बचे। काश मां पंहिंजनि टंगुनि ते बीहण जे क़ाबिल हुजा शमशाद बेगम। ये बहादुर खान खे मौत जे मुंहं में वञण ई न ॾिया। बहादुर खान अकेलो आहे हुन पराए ॻोठ में। दरिया खान तूं फिकुर ई न कर, अलाह कंदो बहादुर खे कुछ बि न थींदो। जानू ऐं ॿिया बि मुंहिंजी मदद लाइ विया आहिनि, मन बची पवे। अचे हाणे बहादुर खान, अचे त मां हिकिड़े हंधुण खे पथरी विहारे छॾींदुसि। हिकु मामूली छोकिरीअ जे करे मुंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाए छॾींदसि। माफ़ कजांइ दरिया खान, ॻाल्हि कंदुसि सची। हिन मंज़िल ते असल में बहादुर खे तो पाण पहुचायो आहे। जेकॾहिं पहिरें ॾींहुं तूं ॿुच बाहणी सां न, त मां सम्झां थी इहे ॾींहुं तोखे सुना ई न पवंदा। बस हाणे दुआ कर त बहादुर खान ख़ैर सां मोटी अचे। शमशाद बेगम, दीन दुनिया में मुंहिंजो हिकिड़ो ई पुटु आहे। खुदा न खास्ता जेकॾहिं हुनखे कुझु थी वियो त मां हो जेको हाणे पाण ख़ुदकुशी करण वियो आहे, हाणे उन लाइ कहिड़ी दुआ घुरां। हाणे को मौजज़ो ई बहादुर खे बचाए सघे। गुलाबी किथे आहे गुलाबी? चईसि त मूंखे गाॾीअ ते पहुचाए। मां शाह ज़मान जे ॻोठ वेंदुसि। गुलाबी न दरिया खान न, मां तोखे हिन मौत जे मुंहं में हाणे वञण कोन ॾींदुसि। मुंहिंजा साईं बहादुर होॾां मौत जी कशमकश में पियो आहे। मां तव्हांखे मां तव्हांखे मौत जे मुंहं में की मोकिलियां? कॾहिं बि न। नथो अचे मूंखे आराम, नथो अचे। मुंहिंजो जिगर थो फाटे शमशाद बेगम, मुंहिंजो जिगर थो फाटे। पुट्रा जिगरी पुट्रा मुंहिंजो। छा कयां शमशाद बेगम, छा कयां? मजबूर आहियां, लाचार आहियां, छा कयां? सूबेदार जी फोन। खुदा खैर करे, अलाए कहिड़ी ख़बर ॾींदो। हाँ सूबेदार साहब, खैर त आहे न? अच्छा, ॿियो त सभु खैर आहे न? ठीकु आहे, महिरबानी। छा थियो दरिया खान? बहादुर बची वियो? अच्छा, जो मतलब है खैर त आहे न? हाँ शमशाद बेगम, बहादुर खान खे मामूली धक्को लॻो आहे। सूबेदार हुन जी मलम पटी कराए हिते पहुचाएसि। शुक्र आहे बची वियो। मो एतिरनि गोलियुनि मां बची कीअं वियो?
लालू निकरण जी कयो इस बहादुर खान के पुलिस ॿधी वई आहे पोइ छा कयूं जानू छा हुकुम आहे हली थारे इस दरिया खान के ॿुधायूं अचो मूंसां